नाज़रीन हेडलाइन समाटी अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त संजय वॾी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ तरक़ियाती रिथाउनि बाबति इजलास थियो। इजलास में चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे हर ज़िले में बूथ सेंटर ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त यूथ सेंटर में पार्क, लाइब्रेरी, स्पोर्ट्स ग्राउंड ठाहिया वेंदा। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त नौजवाननि खे बहितरीन माहौल ॾियणो पवंदो जीअं संदनि सरगर्मियूं तामीर रहनि। अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। संदसि चवणु हो त तरक़ियाती मनसूबा मुकमल कया वञनि, अवाम जा मसला हल करणु अवलीन तरजीह आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि तरक़ियाती रिथाउनि बाबति इजलास थियो आहे। इजलास में चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई आहे। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे हर ज़िले में यूथ सेंटर ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त यूथ सेंटर में पार्क, लाइब्रेरी, स्पोर्ट्स ग्राउंड ठाहिया वेंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त नौजवाननि खे बहितरीन माहौल ॾियणो पवंदो जीअं संदनि सरगर्मियूं तामीर रहनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त तरक़ियाती मनसूबा मुकमल कया वञनि, अवाम जा मसला हल करणु अवलीन तरजीह आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, ॿियो छा चवणो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो? जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि ॿ अहम धारदार इजलास थिया आहिनि। पहिरियों इजलास जेको आहे उहो कराची जे तरक़ियाती रिथाउनि ते थियो आहे ऐं ॿियो इजलास अमन अमान बाबति थियो आहे। अमन अमान बाबति थियल इजलास में चीफ सेक्रेटरी ऐं उन खां अलावा IG सिंध, एडिशनल IG कराची, ग्रुप सेक्रेटरी ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे हिदायत ॾींदे चयो त मनशा जे आदि माण्हुनि खे खणी गुलशन मेमार में जोड़ियल जेको बहाली मर्कज़ आहे उन में रखियो। वॾे वज़ीर हिदायत कई त उते मौजूदु बिल्डिंग में बहाली मर्कज़ में समूरियूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। उन मौक़े ते एडिशनल IG कराची वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग में ॿुधायो त शहर में 7,500 अहिड़ा स्ट्रीट क्रिमिनल्स आहिनि जेके वारे वारे सां ॾोह कनि था, जेकी या ज़मानत ते आज़ाद आहिनि या फरार थी विया आहिनि। जंहिंते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त ॾोहारियुनि जी जेका ट्रैकिंग जे हवाले सां कानून साज़ी आहे उनजो मसौदो जल्द तयारु कयो वञे, उहो ईंदड़ सिंध कैबिनेट इजलास में पेश कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायत कई त हाई प्रोफाइल केसनि में हिकु सुठनि वकीलनि जो पैनल ठाहियो वञे, जेकी हाई प्रोफाइल केसनि ऐं आदि स्ट्रीट क्रिमिनल जूं जेके ज़मानतूं आहिनि उहे रद्द कराइनि। वॾे वज़ीर हिदायत कई त शहर में पेट्रोलिंग वधीक तेज़ कई वञे। वॾे वज़ीर जो चवणो त हुन पुलिस खे समूरा वसीला फराहम कया आहिनि ऐं उन करे उनखे नतीजा ॾिना वञनि। जेको बि ऑफिसर कमु न करे उनखे हटायो वञे। ॿिए पासे वॾे वज़ीर जी सदारत हेठि थियल जेको तरक़ियाती रिथाउनि बाबति इजलास हो, इन इजलास में वॾे वज़ीर हिदायत कई कराची जे हर ज़िले में यूथ सेंटर क़ाइमु कया वञनि जिन में पार्क, लाइब्रेरी, जिम, रांदियुनि जा मैदान ऐं टक शॉप्स हुजनि। वॾे वज़ीर चयो त पंहिंजनि नौजवाननि खे बहितर माहौल ॾियणो आहे त जीअं तामीरी सरगर्मियुनि में मसरूफ़ रहनि। हुन चयो त हिन साल कराची लाइ रखियल ADP 96 अरब रुपया आहे, जिन मां 644 रिथाउनि ते 56.5 अरब रुपया रखिया विया आहिनि। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त लियारी में रोडनि जी तामीर जो कमु आख़िरी मरहले में आहे। ऑरेंज लाइन लाइ बसूं मार्च जे आख़िरी महीने ताईं अची वेंदियूं। हुन सां गॾोगॾु BRT जा जेके बस स्टॉप्स आहिनि उन्हनि जो कमु बि तेज़ी सां जारी आहे। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।